नशर फ़िरोज़ गोठ उस्मान ख़ास के लिए न्यू जतोई जी रहवासड़ नाले मस्मात सबियाणी सिकंदर अली ख़ास के लिए नेशनल प्रेस क्लब नशर फ़िरोज़ पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजी ज़मीन नाह जंहिं ते अल्ह रखियो ख़ास के लिए मेन कब्ज़ो करे छॾियो आहे। एकड़ ज़मीन जो मकादे ते ॾिनो हो जंहिं ते ज़मीन ते हाणे बासर कब्ज़ो कयो आहे ऐं ॾाढ करे मुंहिंजी ज़मीन ते हर हलाए मूंखे धक हणी मौतमार धमकियूं ॾियनि था। मां पंहिंजी ज़मीन ते वञी ट्रैक्टर खे रोकाइण जी कोशिशि कई त मूंखे मारकुट करे वापसि मोकिलियो वियो। कब्ज़ो कंदड़ अल्ह रखियो ख़ास के लिए सिद्दीक़ जा पुट नदीम ख़ास के लिए ऐं ॿिया शामिल आहिनि जेके चवनि था त तूं जेको कुझु करिणो आहे तोखे मोकल आहे, असांखे केर बि कुझु नथो करे सघे। असां मांखे ज़मीन वापसि न कंदासीं। मूं वटि ज़मीन जा कागज़ बि मौजूदु आहिनि। वाक़े जो केस बि थियाणी ताणी ते पिणु दाख़िल करायो आहे पर ॾाढ ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। असां मिसकिन ग़रीब आहियूं। इंसाफ़ कयो वञे जॾहिं त हुननि खे मक़ादो हिणियो हुयो हाणे पूरो थियो आहे। कब्ज़ो करे वेठा आहिनि जेको ख़ाली नथा कनि। असां DC नौशर फ़िरोज़ SSP नौशर फ़िरोज़ मुख़्तियार नौशर फ़िरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयूं था त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।